जय झूलेलाल। वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी की फतेह। असांजे चैनल में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। त अॼु जी ख़बर आहे बिलासपुर छत्तीसगढ़ मां। कोई बि बुखियो न सुम्हे, इहो ई मंत्र आहे धन गुरु नानक दरबार जे सेवादारनि जो। विगत इन ॾेढ माह में कोरोना महामारीअ जे करे लॉकडाउन जी स्थितीअ में ज़रूरतमंद बेसहारा ग़रीबनि जो मसीहो ठही करे साम्हूं आयो बाबा थायरिया सिंह दरबार जराभाटा संत कंवरराम नगर स्थित, जिते असां सभई धन गुरु नानक दरबार जे नाले सां सुञाणंदा आहियूं। त बिलासपुर जे कई अलॻि अलॻि स्थाननि में जीअं सिम्स मेडिकल कॉलेज, जिला हॉस्पिटल, बस स्टैंड, रेलवे स्टेशन, भारत माता स्कूल, गोल बाजार, श्याम टॉकीज, हटरी चौक, जूना बिलासपुर, गांधी चौक एवं अन्य स्थाननि ते हर ॾींहुं सुबुह जो व शाम जो 2 टाइम जो भोजन हे वितरण करे रहिया आहिनि। लॻभॻि 1.5 माह जे समय में 2 लख माण्हुनि खे इन्हनि भोजन वितरण कयो। विगत इन पिछले साल में बि त हिन ई तरह दरबार जी सेवा चालू हुई। हिन साल बि लॉकडाउन लॻंदे हुए बि दरबार जा सेवादारी सेवा में लॻियल हुया। भोजन जे अलावा ज़रूरतमंद माण्हुनि खे निशुल्क ऑक्सीजन सिलेंडर बि ॾिनो वियो। जीअं चवंदा आहिनि न, इंसान लाइ हिकिड़ो दरवाजो बंदि थींदो आहे त भॻवानु हुन जे लाइ ॿियो दरवाजो अवश्य खोलंदो आहे। त इहो ॿियो दरवाजो हुयो धन गुरु नानक दरबार। इन कोरोना जे समय जंहिंमें अपना बि पराया थी विया हुया, खाइण त दूर जी ॻाल्हि आहे, माण्हू त हिते ॻाल्हाइण बि न ईंदा हुया, न ॾिसण ईंदा हुया, न कोई पुछण ईंदो। अहिड़ी परिस्थितियुनि में साम्हूं आयो धन गुरु नानक दरबार। उतां जा सेवादारी डॉक्टर हेमंत कलवानी ने ॿुधायो कि गुरु ने सिखायो आहे कि कोई बि दरबार मां खाली न वञे ऐं न ही कोई भूखो पेट सोए। हिन ॻाल्हि जो ध्यानु रखंदे हुए असां बि तुरंत भोजन ऐं प्यासे खे पाणी था ॾियूं। हिन दरबार में पेट जो भोजन त मिलंदो ई आहे, प्यासे खे पाणी भी मिलंदो आहे, ज़रूरतमंद खे ऑक्सीजन भी मिली ऐं कई अहिड़ा माण्हू आहिनि जेका भक्तीअ जा बुखा हुया, जिनखे शांती खपे पई, त उनखे बि हिते तृप्त थियो। पेट सां गॾु गॾु मन बि भोजन हिते मिलंदो आहे। गुरु नानक देव जी ने बि असांखे इहा ई शिक्षा ॾिनी आहे कि अगरि कोई भूखो ऐं प्यासो साम्हूं अचे थो पियो त पंहिंजो भोजन पाण खां पहिरियों असांखे उनखे ॾियणो खपे। त इन ई परंपरा खे अॻिते वधाईंदे हुए धन गुरु नानक दरबार सेवा में लॻी वई। हिन सेवा में सभई सेवादारी सुबुह खां राति ताईं सेवा करे लंगर जी सेवा बंदि न थियण ॾिनी। कंहिंखे बि घर में चिंता न हुई। चिंता बस इन जी हुई कि कोई बि बुखो न सुम्हे ऐं जल्द खां जल्द भोजन ठहे ऐं ज़रूरत माण्हुनि खे पहुचे। हिन महान दरबार व महान सेवादारियुनि खे असां नमन कंदा आहियूं। जंहिं अहिड़ी दरबार, अहिड़ा सेवादारी बिलासपुर में आहिनि, चाहे केतिरी बि विपदा छो न अचे, उन सभिनीनि खे दूर कंदे हुए हे अॻिते वधंदा रहिया आहिनि। ज़रूरतमंद माण्हुनि खे ज़रूरत जो सामान भी पहुचाईंदा आहिनि। सेवा जे इन कार्य में हलंदा हुआ उल्हासनगर धन गुरु नानक दरबार डेरा संत बाबा थायरिया सिंह साहिब जी जे भाई साहब जसकिरत सिंह जी, भाई त्रिलोचन सिंह जी जो सभई सेवादारियुनि खे आशीर्वाद भी मिलियो ऐं उन्हनि इहो चयो कि असां धन्य आहियूं, कि असांजा माता पिता धन्य आहिनि कि असांखे हीअ सेवा मिली ऐं असां हिन सेवा जे कार्य में अॻिते वधूं था पिया। हिन महान एवं पुण्य कार्य जे लाइ हिन सेवादारियुनि जो विशेष सहयोग आहे। भाई मूलचंद नारवानी जी, डॉक्टर हेमंत कलवानी, दौलत राम पंजवानी, रमेश भागवानी, चंदू मोटवानी, बलराम रामानी, राजेश माधवानी, गंगाराम सुखीजा, दिलीप माधवानी, राजू धामेचा, सुरेश माधवानी, प्रकाश अग्यासी, लक्ष्मण दैलानी, विक्की नागवानी, विजय यादव, नरेश मेहरचंदानी, भोजराज नारवानी, सुरेश माधवानी, मेघराज नारा, दिलीप जगमलानी, नंद पोपटानी, तुलसी पोपटानी एवं अन्य सेवादारियुनि जो विशेष सहयोग रहियो। त अॻिते जी ख़बरियूं ॿुधण लाइ जुड़ियल हुजो असांजे चैनल सां ऐं वधीक खां वधीक लाइक कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल। वाहेगुरु।